हिकिड़ो फ़क़ीर हुयो, वीचारो फुटपाथ ते वेठो, अछी ॾाढ़ी, ॿुढड़ो थी वियो, पर उन जे मथां हिकिड़ो दया करे माण्हू 10 जो नोट ॾींदोसि उन फ़क़ीर खे। कुदरत ओचिते ओचिते पलटो खाई वई ॻाल्हि, उहो काको जेको आहे फ़क़ीर उहो पंहिंजो गुम थी वियो। उते हिकु नौजवान अची वेठो उन टुकड़ीअ ते, त हे जेको 10 नोट ॾींदो फ़क़ीर खे, दान ॾींदो, चए पियो यार हिते हिकु संत रहंदो हुयो अछी ॾाढ़ी सां काको, पंहिंजो उहो किथे आहे, मां त तोखे बि ॾियां थो भीख। चईं ॿुध, उन जी धीअ जी शादी मूंसां थी आहे, त हिन मूंखे ॾाजे में इहा टुकड़ी पिनण लाइ गिफ्ट ॾिनी आहे। ॾिनी आहे इहा टुकड़ी ॾाजे में ॾिनी अथई। हाणे हुन जी धीअ मुंहिंजे घर आहे, त मां हुनजो न्याणो आहियां, तंहिं करे मूंखे हीअ टुकड़ी पिनण लाइ मिली आहे, तोखे जेको ॾियणो आहे सो ॾे। वरी थोरा ॾींहं थिया, वरी इहो ई फ़क़ीर बैंक में वियो। बैंक में जो वियो त ॿाहिरि जेके गोरखा बीठा हुआ बंदूक खणी, त उन्हनि बि चयो ओ फ़क़ीर अंदरि वञण जी मना आहे। फ़क़ीर खे अलाउ न आहे। चई मां पैसा जमा करे आयो आहियां, पैसा जमा करे आहियां, मूंखे अंदरि मुंहिंजो खातो आहे, मूंखे पैसा जमा कराइनि। अच्छा जाओ 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 जाओ। त वरी कुझु ॾींहं गुज़रिया, त हिकिड़े ॾींहुं रोटी पियो वेठो खाए, त हिकिड़े माण्हूअ 10 जो नोट उछलियसि फ़क़ीर खे। त पोइ फ़क़ीर छा थो चए, ए सेठ जी ये 10 रुपया उठाओ। चए क्यों, अभी मेरे लंच का टाइम है।